ओम शांति। मीठे अॼु जी मुरली जी तारीख़ आहे 28/2/2025। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार, शांती खपे त अशरीरी ठह। हिन देह भान में अचण सां ई अशांती थींदी आहे। हिन करे पंहिंजी स्वधर्म में स्थित रहो। प्रश्न: यथार्थ यादि छा आहे? यादि सां गॾु कंहिं ॻाल्हि जो विशेष ध्यानु खपे। उत्तर आहे, पंहिंजे खे हिन देह सां न्यारी आत्मा सम्झी करे बाप खे यादि करणु, इहे ई यथार्थ यादि आहे। कोई बि देह यादि न अचे, इहो ध्यानु रखणु ज़रूरु आहे। यादि में रहण लाइ ज्ञान जो नशो चढ़ियलु हुजे, बुद्धि में रहे बाबा असां सॼे विश्व जा मालिक ठाहींदा आहियूं। बाबा असांखे पूरे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। असां सॼे समुंड, सॼी धरनी जा मालिक ठाहींदा आहियूं। कोई बि देह यादि न अचे, इहो ध्यानु रखणु ज़रूरु आहे। यादि में रहण लाइ ज्ञान जो नशो चढ़ो रहे, बुद्धि में रहे बाबा असांखे पूरे विश्व जा मालिक था ठाहिनि। असां सॼे सागर, सॼी धरनी जा मालिक ठाहींदा आहियूं। ओम शांति। गीता तव्हांखे पाए करे असां जहान पाए वरितो। ओम जो अर्थ ई आहे अहम आत्मा मां। ओम जो अर्थ ई आहे अहम मां आत्मा। मनुष्य पोइ सम्झंदा आहिनि ओम माना भॻवानु, परंतु हीअं न आहे। ओम माना मां आत्मा, मुंहिंजो इहो शरीर। चवंदा आहिनि ओम शांति। अहम आत्मा जो स्वधर्म शांति आहे। आत्मा पंहिंजो परिचय ॾींदी आहे। मनुष्य भल ओम शांति चवंदा आहिनि, परंतु ओम जो अर्थ कोई बि सम्झंदो न आहे। ओम शांति अक्षर सुठो आहे। असां आत्मायूं आहियूं। असांजो स्वधर्म आहे शांति। असां आत्मायूं शांतीधाम जी रहण वारी आहियूं। केतिरो सिंपल अर्थ आहे न। ओम जो अर्थ ओम शांति अक्षर सुठो आहे। असां आत्मायूं, असांजो धर्म स्वधर्म शांति आहे। असां शांतीधाम जी रहण वारियूं। केतिरो सिंपल अर्थ आहे। लंबो चौड़ो कोई गपोड़ो न आहे। हिन समय जा मनुष्य मात्र त इहे बि न ॼाणंदा आहिनि कि हाणे नई दुनिया आहे व पुराणी दुनिया। नई दुनिया में पोइ पुराणी कॾहिं थींदी, पुराणी खां पोइ नई दुनिया कॾहिं थींदी, इहा कोई बि न ॼाणंदो आहे। कोई खां बि पुछो वञी करे दुनिया कॾहिं थींदी, नई कॾहिं थींदी ऐं पुराणी कीअं थींदी आहे, त कोई बि ॿुधाए न सघे। हाणे त कलयुगी पुराणी दुनिया आहे, नई दुनिया सत्य खे चइबो आहे। अच्छा, नई खे पोइ पुराणो थियण में केतिरा वर्ष लॻंदा आहिनि, इहे बि कोई ॼाणंदो न आहे। मनुष्य थी करे इहे बि न ॼाणंदा आहिनि। इनखे चइबो आहे जानवरनि खां बि बदतर, है न। नई दुनिया सत्य खे चइबो आहे। नई खां पोइ पुराणी केतिरा वर्ष लॻंदा आहिनि पुराणो थियण में, इहे बि न ॼाणंदा आहिनि। जानवर त पंहिंजे खे कुझु चईंदा न आहिनि। मनुष्य त चईंदा आहिनि न, असां पतित आहियूं, हे पतित पावन अचो, परंतु उन्हनि खे ॼाणंदा बिल्कुलु बि न आहिनि। पावन अक्षर ॾिसो, बाबा नई ॻाल्हि ॿुधाई कि जानवर त पंहिंजे पाण खे कुझु बि न चईंदा, लेकिन मनुष्य त चईंदा आहिनि न, असां पतित आहियूं, हे पतित पावन अचो। पावन अक्षर केतिरो सुठो आहे। पावन दुनिया स्वर्ग, नई दुनिया ई हूंदी। पोइ बि देवताउनि जी आहे, परंतु चित्र बि देवताउनि जा आहिनि, परंतु कोई बि सम्झंदो न आहे। लक्ष्मी नारायण नई दुनिया जा मालिक हुया। इहे सभु ॻाल्हियूं बेहद जो बाप ई वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। नई दुनिया स्वर्ग खे चइबो आहे न। देवताउनि खे चईंदा स्वर्गवासी। हाणे त आहे ई पुराणी दुनिया नर्क। हिते मनुष्य आहिनि ई नर्कवासी। देवताऊं स्वर्गवासी, कलयुगी मनुष्य नर्कवासी। कोई मरदो आहे त चईंदा आहिनि स्वर्गवासी थियो। त
त गोया हिते नर्कवासी हुयो न, हिसाब सां चई बि ॾींदा आहिनि, परंतु ये नर्क ठहरियो, परंतु बराबरि ये नर्क ठहरियो, परंतु चइण वारा चऊं था नर्कवासी आहियो त बिगड़ी पईंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि, ॾिसण में त भल मनुष्य आहे, सूरत मनुष्य जी आहे, परंतु सीरत बंदर जहिड़ी आहे। इहे बि ॻायल आहे न, ख़ुदि बि मंदरनि में वञी करे देवताउनि जे अॻियां ॻाईंदा आहिनि, सर्वगुण संपन्न, पंहिंजे लाइ छा चईंदा आहिनि, असां नीच पापी आहियूं, है न। इहो बि ॻाइबो आहे, ख़ुदि बि मंदरनि में वञी करे देवताउनि जे अॻियां ॻाईंदा आहिनि, तव्हां सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, पंहिंजे खे छा चईंदा आहिनि, असां नीच पापी आहियूं। परंतु सिधो चओ कि तव्हां विकारी आहियो त बिगड़ी पईंदा। हिन करे बाप सिर्फ़ु ॿारनि सां ई ॻाल्हियूं कंदा आहिनि, सम्झाईंदा आहिनि, ॿाहिरां वारनि सां ॻाल्हियूं न कंदा आहिनि। छो जी कलयुगी मनुष्य नर्कवासी आहिनि, हाणे तव्हां आहियो संगम युगी वासी, तव्हां पवित्र ठहो था न, है न, तव्हां पवित्र ठहो था। ॼाणंदा आहियो असां ब्राह्मणनि खे शिव बाबा पढ़ाईंदा आहिनि, उहो पतित पावन आहे। असां सभी आत्माउनि खे वठी वञण लाइ बाबा हिन सृष्टि ते ईंदा आहिनि। केतिरी सिंपल ॻाल्हि आहे। बाप चईंदा आहिनि, ॿार तव्हां आत्माऊं शांतीधाम खां ईंदियूं आहियो पाठ वॼाइण, हिन दुखधाम में सभई दुखी आहिनि। हिन करे चईंदा आहिनि मन खे शांती कीअं थिए, ईअं न चईंदा आत्मा खे शांती कीअं थिए। अरे तव्हां चईंदा आहियो ओम शांती, मुंहिंजो स्वधर्म शांत आहे, पोइ शांती मांगदा छो आहियो? पोइ शांती मांगदा छो आहियो? पंहिंजे खे आत्मा भुलिजी देह अभिमान में अची वेंदा आहियो। आत्माऊं त शांतीधाम जी रहण वारियूं आहिनि, हिते पोइ शांती किथां खां मिलंदी? अशरीरी थियण सां ई शांती थींदी आहे। त अगरि कोई चए मन खे शांती कीअं थिए, त चओ कि आत्मा खे शांती, आत्मा ओम शांती अर्थात असांजो स्वधर्म ई शांती आहे, है न। आत्मा मन बुद्धि संस्कार सहिता, आत्मा में अगरि शांती जी शक्ति हूंदी त उहो पंहिंजे मन खे बि शांत करे सघंदी न। पंहिंजे खे आत्मा न सम्झंदव, देहभान में अची वेंदव त अशांत थींदव। त सोचो मां आत्मा आहियां, परमधाम शांतीधाम जी निवासी आहियां, शांती जे सागर बाप जी संतान आहियां। त बाबा चवनि था शरीर सां गॾु आत्मा आहे त उनखे ॻाल्हाइणो हलणो त ज़रूरु पवंदो, है न। असां आत्माऊं शांतीधाम खां हिते पाठ वॼाइण आया आहियूं। इहे बि कोई सम्झंदा न आहिनि कि रावण ई असांजो दुश्मन आहे। कॾहिं खां इहे रावण दुश्मन ठहियो आहे, इहे बि कोई न ॼाणंदा आहिनि। वॾा वॾा विद्वान पंडित आदि हिकु बि न ॼाणंदो आहे कि रावण केरु आहे, जंहिंजी असां एफिजी ठाहे करे जलाईंदा आहियूं। जन्म जन्मांतर जलाईंदा आया आहिनि, कुझु बि पतो न आहे। कोई खां बि पुछो रावण केरु आहे, चई ॾींदा इहे सभु त कल्पना आहे, ॼाणंदा ई न आहिनि, त ॿियो छा रिस्पॉन्ड ॾींदा। शास्त्रनि में बि ईअं आहे न, हे राम जी संसार ठहियो ई छो, संसार ठहियो ई छो, इहे सभु कल्पना आहे, ईअं ॾाढा चईंदा आहिनि। हाणे हिते कल्पना जो अर्थ छा आहे? चईंदा आहिनि इहे संकल्पनि जी दुनिया आहे, जो जहिड़ो संकल्प कंदो उहो थी वेंदो। अर्थ न सम्झंदा आहिनि। बाप ॿारनि खे बि सम्झाईंदा आहिनि, कोई त सुठी रीति सम्झी वेंदा आहिनि, कोई सम्झंदा न आहे, है न। कई माण्हू सोचंदा आहिनि कि इहे त सभु कल्पना आहे। कल्पना कीअं आहे? भई संकल्प बि कयो त प्रैक्टिकल में उनखे इम्प्लीमेंट करो था न। हीअं थोरी संकल्प ई हले थो, साम्हूं नज़र बि त अचे थो न।
चलो तव्हां चओ था संकल्प जो जहिड़ो संकल्प कंदो उहो कंदो, त ठीकु आहे, हुन संकल्प कई त प्रैक्टिकल में बि त लाथई न, त कल्पना कीअं थी वई। कोई सम्झंदा ई न आहिनि, कोई त सुठी रीति सम्झी वेंदा आहिनि, कोई त सम्झंदा ई न आहिनि। त बाबा ॿारनि खे बि हर ॻाल्हि सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। जो सुठी रीति सम्झंदा आहिनि उन्हनि खे सॻा चईंदासीं, ऐं जो न सम्झंदा आहिनि उहे लॻा अर्थात सौतेला आहिनि। हाणे सौतेला वारिस थोरी ठहींदा, बाबा वटि मातेला बि आहिनि त सौतेला बि आहिनि। मातेला ॿार त बाप जी श्रीमत ते पूरो हलंदा आहिनि, सौतेला न हलंदा। बाप चई ॾींदा आहिनि इहे मुंहिंजी मत ते न हलंदा आहिनि, रावण जी मत ते हलंदा आहिनि। राम ऐं रावण ॿ अक्षर आहिनि, राम राज्य रावण राज्य। हाणे आहे संगम। बाप सम्झाईंदा आहिनि इहे सभु ब्रह्म कुमार कुमारियूं शिव बाबा खां वरसो था वठनि, है न। तव्हां लॻा आहियो न, श्रीमत ते हलंदा आहियो। बाबा चवनि था तव्हां लॻा आहियो जो श्रीमत ते हलंदा आहियो। श्रीमत ते हलंदा आहियो त चईंदा कहिड़ी मत। बाप श्रीमत ॾींदा आहिनि कि पवित्र ठहो। ये सभु ब्रह्मा कुमार कुमारियूं शिव बाबा खां वरसो वठनि था। तव्हां वठंदा आहियो न वरसो। बाबा चवनि था, बाबा चई न मुंहिंजा सौतेला ॿार ऐं हिकु सुठा मतिलबु मातेला ॿार हूंदा आहिनि। मातेला ॿार मूंखां वरसो वठंदा आहिनि, श्रीमत ते हलंदा आहिनि। त चईंदा आहिनि त बाबा ॿुधाइनि था कि मुंहिंजा इहे ॿार कंहिंजी पवित्रता जी श्रीमत ते हलंदा आहिनि। चईंदा आहिनि असां पवित्र रहूं, पोइ पति सां पति न मञे त मां कंहिंजी मञा। उहो त असांजो पति परमेश्वर आहे। श्री जी भारत में सिखलाईंदा आहिनि कि पति तव्हांजो गुरु ईश्वर आदि सभु कुझु आहे, परंतु अहिड़ो कोई सम्झंदो न आहे। हुन समय हा चई ॾींदा आहिनि, मञदा कुझु बि न आहिनि। पोइ बि गुरूअनि वटि वञी करे मंदरनि में वेंदा रहंदा आहिनि। पति चईंदा आहिनि तव्हां ॿाहिरि न वञो, असां राम जी मूर्ति तव्हांखे घर में ई रखी ॾींदासीं। पोइ बि त अयोध्या आदि में छो भटकदा आहियो, है न। पोइ बि त अयोध्या आदि में छो भटकदा आहियो। त मञंदियूं न आहिनि। इहे सभु भक्ति मार्ग जा धक्का आहिनि, उहे ज़रूरु खाईंदा, कॾहिं मञंदा न आहिनि। सम्झंदा आहिनि उहो त असांजो मंदरु आहे। अरे तव्हांखे यादि राम खे करिणो आहे कि मंदर खे, परंतु सम्झंदा ई न आहिनि। त बाप सम्झाईंदा आहिनि, भक्ति मार्ग में चईंदा बि आहिनि हे भॻवान अची करे असांजी सदगति करो। छो जी उहो हिकु ई सर्व जो सदगति दाता आहे। अच्छा उहो कॾहिं ईंदा आहिनि इहे बि कोई न ॼाणंदा आहिनि, है न। बाप सम्झाईंदा आहिनि रावण ई तव्हांजो दुश्मन आहे। रावण जो त वंडर आहे जो जलाईंदा ई रहंदा आहिनि, लेकिन मरंदो ई न आहे। रावण छा चीज़ आहे इहे कोई ॼाणंदा ई न आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असांखे बेहद जे बाप सां वरसो मिलंदो आहे। शिव जयंती बि मल्हाईंदा आहिनि, परंतु शिव खे कोई बि ॼाणंदो न आहे। गवर्नमेंट खे बि तव्हां सम्झाईंदा आहियो शिव त भॻवान ई आहे न। उहो ई कल्प अची करे भारत खे नरकवासी का स्वर्गवासी ठाहींदा आहिनि, बेगर सां प्रिंस ठाहे छॾींदा आहिनि, पतित खे पावन ठाहींदा आहिनि। उहो ई सर्व जो सदगति दाता आहे। हिन समय सभी मनुष्य मात्र हिते आहिनि। क्रिएटर जी आत्मा भी कोई न कोई जन्म में हिते आहे न। क्राइस्ट जी आत्मा भी कोई न कोई जन्म में हिते आहे, वापसि कोई बि वञी न सघे। इन्हनि सभिनि जी सदगति करण वारो हिकु वॾो बाबा आहे। त जीअं क्राइस्ट जी आत्माऊं ॿिया बि धर्मनि जी आत्माऊं हिते आहिनि, उन्हनि जी बि सदगति करण वारो बाबा आहे। हिन समय सभी मनुष्य मात्र हिते ई आहिनि। मनुष्यनि जी आत्मा
उहो वॾो बाबा आयो आहे सभिनि जी सदगति करणु। उहे ईंदा बि भारत में ई आहिनि। वास्तव में भक्ति बि उन्हनि जी करणी खपे जो सदगति ॾींदा आहिनि। उहो निराकार बाप हिते त आहे न। वास्तव में भक्ति बि उन्हनि जी करणी आहे जो सदगति ॾे। उहो निराकार बाप हिते त आहे न। उन्हनि खे हमेशह मथे सम्झी करे यादि कंदा आहिनि। कृष्ण खे मथे न सम्झंदा आहिनि। ॿिया सभिनि खे हिते हेठि यादि कंदा आहिनि। कृष्ण खे बि हिते यादि कंदा। तव्हां ॿारनि जी ई अस्थाई आहे। तव्हां पंहिंजे खे हिन देह सां न्यारो आत्मा सम्झी करे बाप खे यादि कंदा आहियो। बाप चईंदा आहिनि तव्हांखे कोई बि देह यादि न अचणी खपे। इहो ध्यानु ज़रूरी आहे। तव्हां पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो, है न। बाबा असांखे पूरे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। सॼे समुद्र, सॼी धरनी, सॼी आकाश जो मालिक ठाहींदा आहिनि। हाणे त केतिरा टुकड़ा टुकड़ा थी विया आहिनि। हिकु ॿ जी हद में अचनि न ॾींदा आहिनि। हिते इहे सभु ॻाल्हियूं थींदियूं न आहिनि। हुते इहे सभु ॻाल्हियूं थींदियूं न आहिनि। हिते ई ईअं सभु थींदो आहे। सभु टुकड़ा टुकड़ा करे वेठा आहिनि। घर घर में ॾिसो इहे कहानी त पूरे विश्व में बि इहा कहानी आहे, है न। हाणे त केतिरा टुकड़ा टुकड़ा थी विया आहिनि। हिकु ॿ जी हद में पंहिंजे खे अचनि न ॾींदा। हिते इहे ॻाल्हियूं थींदियूं न आहिनि। हुते इहे ॻाल्हियूं थींदियूं न आहिनि। भॻवान त हिकु बाप ई आहे न। ईअं न कि सभी बाप ई बाप आहिनि। चईंदा बि आहिनि हिंदू चीनी भाई भाई, हिंदू मुस्लिम भाई भाई, परंतु अर्थ न सम्झंदा आहिनि। भाई भाई कंहिं हिसाब सां असां आत्मा भाई भाई आहियूं। आत्मा जे हिसाब सां भाई भाई आहियूं। हीअं न चईंदा हिंदू मुस्लिम भाउ भेण, न। आत्मायूं आपस में सभु भाई भाई आहिनि। परंतु हिन ॻाल्हि खे कोई ॼाणंदो ई न आहे। शास्त्र आदि ॿुधंदे सत सत चईंदा रहंदा आहिनि। अर्थ कुझु न सम्झंदा आहिनि। वास्तव में असत्य कूड़ सचखंड में सच ई सच ॻाल्हाईंदा आहिनि न। हिते कूड़ ई कूड़ आहे। कोई खे चओ कि तव्हां कूड़ ॻाल्हाईंदा आहियो त बिगड़ी पवंदा आहिनि। तव्हां सच ॿुधाईंदा आहियो त बि कोई गाली ॾियण लॻी वेंदा आहिनि। हाणे बाप खे त तव्हां ब्रह्मण ई ॼाणंदा आहियो न। तव्हां ॿार हाणे दैवी गुण धारण कंदा आहियो। हाणे बाप खे त तव्हां ब्रह्मण ई ॼाणंदा आहियो। तव्हां ॿार हाणे दैवी गुण धारण कंदा आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे 5 तत्व बि तमो प्रधान आहिनि। अॼुकल्ह मनुष्य भूत जी पूजा बि कंदा आहिनि। भूतनि जी पूजा बि कंदा आहिनि। भूतनि जी ई यादि रहंदी आहे। बाप चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा समझ मामेकम यादि करो, है न। खुद के आत्मा समझ के यादि करो। भूतन के न यादि करो। बाप चईंदा आहिनि खुद के आत्मा समझ मूंखे निराकार रूप में यादि करो। शरीरनि खे यादि करणु माना भूतनि खे यादि करणु। भूतनि जी पूजा बि कंदा आहिनि। भूतनि जी यादि रहंदी आहे। बाप चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा समझ मामेकम यादि करो। भूतनि खे न यादि करो। गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए बुद्धि जो योग बाप सां लॻल रहे। जीअं बाबा चई न हुनखे पति चईंदो आहे मंदरु न वञ, मां तोखे घर में ई मूर्ति खणी वठी थो अचां। ईअं बाबा बि चईंदा आहिनि भल घर गृहस्थ में रहंदे हुए किथे बि रहंदे हुए मूंखे यादि करो। बुद्धि योग मूंसां लॻल रहे। हाणे देही अभिमानी ठहो। जेतिरो बाप खे यादि कंदव त विक्रम विनाश थींदा। ज्ञान जो थियो नेत्र तव्हांखे मिलंदो। हाणे तव्हांखे विक्रमाजीत थियणो आहे। उहा आहे विक्रमाजीत संवत। इहा आहे विक्रमी संवत। तव्हां योग बल सां विक्रमनि ते जीत पाईंदा आहियो न। सत्युग में विक्रमाजीत संवत हूंदो। भारत जो योग ॾाढो मशहूरु आहे।
मनुष्य ॼाणंदा न आहिनि। सन्यासी माण्हू ॿाहिरि वञी करे चईंदा आहिनि की असां भारत जो योग सिखलाइण आया आहियूं। उन्हनि खे त पतो न आहे की इहे हठ योग आहे, उहो राजयोग सिखलाए न सघनि। तव्हां राज ऋषि आहियो न, उहा आहिनि हद जा सन्यासी, तव्हां आहियो बेहद जा सन्यासी। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न। तव्हां ब्राह्मणनि जे सवाइ ॿियो कोई बि राजयोग सिखलाए न सघे। इहे बि नई ॻाल्हियूं आहिनि, नयो कोई सम्झी न सघे, हिन करे नए खे कॾहिं अलाउ न कबो आहे। इहे इंद्र सभा आहे न, हिन समय सभु पत्थर बुद्धि आहे। सत्युग में तव्हां ठाहींदा आहियो पारस बुद्धि, है न। सत्युग में तव्हां ठाहींदा आहियो पारस बुद्धि। हाणे आहे संगम, हाणे असां पत्थर बुद्धि का पारस बुद्धि ठहूं था हिन संगम युग ते। त सत्युग में असां कंप्लीट पारस बुद्धि हूंदासीं। पत्थर खां पारस सवाइ बाप जे कोई ठाहे न सघे। शिव बाबा पारसनाथ असां सभिनि आत्माउनि खे पारस ठाहे थो, अर्थात असांजी बुद्धि खे पारस ठाहींदा आहिनि। तव्हां हिते आया आहियो पारस बुद्धि ठहिण लाइ। बराबरि भारत सोने जी चिड़िया हुयो। इहे लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक हुया। इहे कॾहिं राज्य कंदा हुया, इहे बि कंहिंखे पतो थोरी आहे। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों इन्हनि जो राज्य हुयो। पोइ इहे काॾे विया तव्हां ॿुधाए सघंदा आहियो। 84 जन्म भोगे हाणे तमो प्रधान ठहिया आहिनि। पोइ बाप द्वारा सतो प्रधान बि ठहनि था। तत्व जीअं मम्मा बाबा ठहनि था, उहा असां बि ठहूं था। त बाबा चवनि था की हाणे तव्हां उन्हनि खे ॿुधाए सघंदा आहियो की लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक हुया। ये 84 जन्म भोगे तमो प्रधान ठही विया, हाणे वरी सतो प्रधान ठहनि था। इहे त ठही विया। त बाबा चवनि था तत्व तव्हां बि ठहो था न, है न। पूरी 8 गद्दी वेंदियूं त असां बि ठहूं था। असां बि कंहिं न कंहिं गद्दी ते वेही करे राज्य कंदासीं। इहे नॉलेज सवाइ बाप जे साधु संत आदि कोई बि ॾेई न सघनि। उहा आहे ई भक्ति मार्ग, इहा आहे ई ज्ञान मार्ग। उहा आहे भक्ति मार्ग, इहा आहे ज्ञान मार्ग। तव्हां ॿारनि वटि जो सुठा सुठा गीत आहिनि, उन्हनि खे ॿुधो त तव्हांजा रोमांच खड़ा थी वञनि, ख़ुशी जो पारो हिकदमि चढ़ी वञे। तव्हां ॿारनि वटि जो सुठा सुठा गीत आहिनि, उन्हनि खे ॿुधो त तव्हांजा रोमांच खड़ा थी वञनि, ख़ुशी जो पारो हिकदमि चढ़ी वञे। पोइ उहो नशो स्थाई बि रहणो खपे। इहा आहे ज्ञान अमृत। पोइ उहो नशो स्थाई बि रहणो खपे। इहो आहे ज्ञान अमृत। उहे शराब पीअंदा आहिनि त नशो चढ़ी वेंदो आहे। हिते त इहो आहे ज्ञान अमृत। तव्हांजो नशो उतरणो न खपे, सदैव चढ़ो रहणो खपे। नशो सदैव चढ़ो रहणो खपे। तव्हां हिन लक्ष्मी नारायण खे ॾिसो केतिरी ख़ुशी थींदी आहे। ॼाणंदा आहियो असां श्रीमत ते वरी खां श्रेष्ठाचारी ठहूं था। असां श्रीमत ते वरी खां श्रेष्ठाचारी ठहूं था। हिते ॾिसंदे हुए बि बुद्धि योग बाप ऐं वर्से में लॻो रहे। हिन दुनिया में ॾिसंदे हुए रहंदे हुए बि असांजी बुद्धि बाप ऐं वर्सो अर्थात स्वर्ग जी तरफ़ हुजणी खपे। स्वर्ग बाबा चई न तत्व। असां बि लक्ष्मी नारायण जी राज्य कंदासीं। त हाणे हिते रहंदे हुए सिधा यादि करो मां परमधाम में बि बाबा जे समीप, ऐं पोइ सत्युग में विश्व महाराजन विश्व महारानी आहिनि। अच्छा मीठी मीठी सिकी लटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते।
धारणा जे लाइ मुख्य सार विक्रमाजीत ठहिण लाइ योग बल सां विक्रमनि ते जीत प्राप्त करणी आहे। विक्रमाजीत ठहिण लाइ योग बल सां विक्रमनि ते जीत प्राप्त करो। हिते ॾिसंदे हुए बुद्धि योग बाप ऐं वर्से में लॻो रहे। ॿियो आहे बाप जे वर्से जो पूरो अधिकार प्राप्त करण लाइ असांखे मातेलो ॿार ठहिणो आहे बाबा जो। हिकु बाप जी ही श्रीमत ते हलणो आहे। हिकु बाप जी श्रीमत ते हलणो आहे। बाप जो सम्झाईंदा आहिनि उहो सम्झी करे पोइ ॿियनि खे बि सम्झाइणो आहे। विक्रमाजीत ठहिणो आहे। बुद्धि योग बाप ऐं वर्से ते तरफ़ हुजे। मातेलो ॿार ठही करे पूरो अधिकार प्राप्त करिणो आहे। श्रीमत ते हलणो आहे। बाबा जो असांखे सम्झाईंदा आहिनि उहो ॿियनि खे बि असांखे सम्झाइणो आहे। वरदाना दिव्य बुद्धि जी लिफ्ट द्वारा टिनी लोकनि जो सैर करण वारा सहज योगी ठहो। संगम युग ते सभी ॿारनि खे दिव्य बुद्धि जी लिफ्ट मिली आहे। हिन वंडरफुल लिफ्ट द्वारा टिनी लोकनि में जाते चाहियो हुते पहुची सघंदा आहियो। सिर्फ़ु स्मृति जो स्विच ऑन करो त सेकेंड में पहुची वेंदा। जेतिरो समय जंहिं लोक जो अनुभव करणु चाहियो ओतिरो समय हुते स्थित रही सघंदा आहियो। हिन लिफ्ट खे यूज़ करण लाइ अमृत वेलो केयरफुल ठही करे स्मृति जे स्विच खे यथार्थ रीति सां सेट करो कि मां निराकार परमधाम निवासी आकारी फरिश्तो और साकारी न दुनिया में परफेक्ट ब्रह्मण ठही पाठ थी ॿुधाए। ब्रह्मण सो फरिश्तो अथॉरिटी थी करे हिन लिफ्ट खे कार्य में लॻायो त सहज योगी थी वेंदो। हाणे कर्मेंद्रियनि जे आधार सां कर्म करूं था। हाणे निराकार। पोइ वरी फरिश्तो, पोइ वरी साकारी दुनिया में साकारी धन में अची करे बाबा सां गॾु कमु था करूं त महिनत समाप्त थी वेंदी। स्लोगन आहे मन खे सदा मौज में रखिणो आहे। इहे ई जीवन जी कला आहे न। मन सदा मौज में रहे। भले बाबा चईंदा आहिनि न मन जी डांस करो है न। मन में सदा ही शुद्ध संकल्प शुभ संकल्प हुजणा खपनि। अव्यक्त इशारो एकांत प्रिय ठहो। एकता ऐं एकाग्रता खे अपनायो। एकांतवासी जो डबल अर्थ ई आहे। एकांतवासी जो डबल अर्थ आहे। सिर्फ़ु ॿाहिरां जी एकांत न लेकिन हिक जे अंत में खोई वञणु है न। एकांत सिर्फ़ु ॿाहिरां जी एकांत न आहे लेकिन एकांत अर्थात हिक जे अंत में खोई वञणु अर्थात एकांत। न त सिर्फ़ु ॿाहिरां जी एकांत हूंदी त बोर थी वेंदो। चईंदो पतो न ॾींहुं कीअं बीतंदो। लेकिन हिकु बाप जे अंत में खोई वञो। जीअं सागर जे तले में हली वेंदा आहिनि त केतिरो खज़ानो मिलंदो आहे। ईअं हिक जे अंत में हली वञो अर्थात बाप सां जो प्राप्तियूं थियूं आहिनि उन्हनि में खोई वञो है न। बाप सां जो प्राप्तियूं थियूं आहिनि असांखे उन्हनि में खोइजी वञो। त एकांतवासी जो अर्थ डबल अर्थ आहे। हिकु त मुख सां वैसे बि असांखे भले ई दुनिया में माण्हू हूंदा हुजनि लेकिन बाबा असांखे चवनि था सची एकांत अर्थात हिकु बाप जे अंत में खोइजी वञो।
जीअं सागर जे तले में हली वेंदा आहिनि त केतिरो खज़ानो मिलंदो आहे, ईअं बाबा जो असांखे खज़ानो ॾिनो अथई, प्राप्ति ॾिनी अथई, हुनखे सदा स्मृति रखो, हुनखे सदा यूज़ कंदा हलो बाबा सां गॾु, त हुननि प्राप्तियूं जो आहिनि हुननि में ई असां बिज़ी रहंदासीं। त जीअं बाबा सां गॾु ई आहियूं, बाबा सां गॾु मतिलबु एकांत। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।